अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। बांदी मां सिजावल ख़ान जी ख़बर शामिल कंदासीं। साईं सैयद मखदूम जहानिया जो फर्ज़ंद सैयद ओन जहानिया ऐं अली इमान जहानिया ॻोठ आचर ख़ान जमाली ऐं पंजारा बिरादरी जी ख़ुसूसी दावत में शिरकत कई। साईं जन जी आजियां रईस मोहम्मद जुमन जमाली, रईस शादी ख़ान जमाली, रईस ग़ुलाम ज़बानी जमाली, रईस मंसूर इलाही बख्श जमाली, रईस वजाहत जमाली, सैयद रज़ा मोहम्मद पंजारे, उस्ताद मीर गुल पंजारो, गुलाम शबीर पंजारो, सोराब पंजारो, नसीर अहमद, अब्दुल रशीद, सिजाद अहमद पंजारो, मुनीर अहमद, दिलबर पंजारो, गुलशेर पंजारो, आशिक पंजारो ऐं पूरी पंजारा बिरादरी तरफ़ां बांदी पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो। सैयदनि मथां गुलनि जी विछार कंदे रैली जी सूरत में बांदी खां ॻोठ आचर ख़ान जमाली आंदो ऐं उते सभिनी मुरीदनि अक़ीदतमंदनि पारां जिए जहानियान जा परजोश नारा लगाया विया। उन मौक़े ते सैयद अली इमाम सरकार ऐं ओन सरकार चयो त सिंध धरती औलियान ऐं वलियनि जी धरती आहे। असां सभिनीनि खे घुरिजे त पंहिंजी धरती माउ सां प्यार करियूं ऐं सूफ़ियुनि औलियाउनि जी अमन अमान जे पैगाम खे आम करियूं। सभु मुस्लमान पाण में ॿधी ऐं प्यार सां रहनि, मज़हब इस्लाम जी हर हंधि प्रचार कनि।